अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾावां संझा सैयद आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस वधीक 55 ॼणनि खां हयातियूं खसे वठियूं। फौतुनि जो अंग वधी 9,929 ताईं पहुची वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,974 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 4,73,309 थी वियो। 4,23,892 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। माउंट मंगोई में न्यूज़ीलैंड और पाकिस्तान विच में जारी मैच बरसात सबब एक भेरो ॿीहर रोकी वही। न्यूज़ीलैंड पारां 431 रन्स के टारगेट के मोह ॾियण लाइ पाकिस्तान ॾुखियाउनि जो शिकार। 6 विकेटुनि जो नुक़सान ते फ़क़ति 112 रन्स ठाहे वरितियूं। जेकर 31 जनवरी ताईं इमरान खान इस्तीफ़ा न ॾिनी त इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च थींदो। सिलेक्टरनि ऐं सिलेक्शन जो कारोबार बंद थियण घुर्जे। कठपुतली के जमहूरी हुकूमत हलाइण जी ॼाण नाहे, हाणे घणो थी चुको। कठपुतली के घर भेड़ो कंदासीं, अवाम जी ताक़त सां टकराईंदड़ टुकड़ा टुकड़ा थी वेंदा। सिंध ऐं बलूचिस्तान जा ॿेट उतां जी अवाम जी मिल्कियत आहिनि। बेनज़ीर भुट्टो असांखे अवाम जी ख़िदमत करण जो सबक ॾिनो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गॾी ख़ुदाबख्श में शहीद बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसी के मौके ते जलसे के खिताब। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी की हुकूमत से तनकीद है। गड़ी खुदाबख्श में जलसे के वीडियो लिंक जरिए खिताब करण दौरान आसिफ अली ज़रदारी चयो है तो क्रिकेट टीम हलाइण वारन का मुल्क न हलंदो। मां परवेज़ मुशर्रफ के ऐवान सदर में कढियो। इमरान खान कड़ी शे है? इमरान खान के घर भेड़ो करण लाइ अपोजिशन जमायतुन के पंहिंजी सोच बदलाइणी पवंदी। नेब के सियासी इंतकाम लाइ इस्तेमाल कियो पियो वञे। नेबगर्दी सबब सनतकार तबको सख्त परेशान है। ही पहिरियों वज़ीर आज़म आहे जे भारत ऐं अमेरिका वञी फ़ौज ते सिधा हमला कया। हिक पेज जो राग आलापींदड़ जेतिरो फ़ौज के बदनाम कयो आहे, शायद ही कंहिं कयो हुजे। तुंहिंजी जंग PDM सां न पर 22 करोड़ अवाम सां आहे, जंहिं ते तव्हां कहर बणिजी कड़कियो आहीं। नाकाम शख्स हाणे PDM खां एनआरओ घुरी रहियो आहे। इमरान खान के अॻिते आणींदड़नि खे पोइ ते हटणो पवंदो। PDM में ॾार विझण जा ख्वाब पूरा न थींदा। ताबेदार खान हाणे जंग हाराए चुको आहे। आऊं ऐं बिलावल भुट्टो मीसाक जमहूरियत के अॻिते वधाईंदासीं। बेनज़ीर भुट्टो जी शहादत जा ज़ख़्म अॼु बि ताज़ा आहिनि। नून लीग जे नायब सदर मरियम नवाज़ जो गड़ी खुदाबख्श में शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी वारे जलसे के खिताब। BNP सरबराह अख्तर मेंगल बेटन जो मामलो PDM जी प्लेटफॉर्म तां उथाण जो मुतालबो कंदे चयो आहे त सिंध ऐं बलोचिस्तान जे बेटन ते कब्ज़ो करे मक़ामी माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। मुल्क में जमहूरियत ऐं आइन जी बालादस्तीअ सां अवामी मसइला हल थींदा। मेहर वेझो 11वीं क्लास जो शागिर्द जवाबदारनि ॾिठा अगवा। जवाबदारनि पारां नौजवान खे मुबैना तौर बदफैली जो निशानो बणायो पियो। जवाबदार नौजवान खे बेहोशी वारी हालत में अस्पताल छॾे फरार थी विया। मुतासिर नौजवान जे वारसनि जो चवणु हो त जवाबदार बासर आहिनि, इंसाफ़ तमाम कयो वञे। नगर पार्कर और भरपासे के इलाक़न में ज़िलज़िले जा लोडा महसूस किया विया। माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया।